अपनी पलकों पे सजा रखे हैं आंसू मैंने। दोस्तों मां हितां गुज़रियुमि पे मिनसा सां गॾु शइ वठी ॾियण लाइ, त मां हितां गुज़रियुमि त हिन भाऊ जो आवाज़ु मूंखे ॿुधण में आयो, तमामु सुरीलो पियो नज़र अचे। भाऊ कहिड़ा पाण? मां सर शेख आहियां। शेख हो? अदा तव्हां कहिड़ो? अदा मां भी शेख आहियां। तव्हां पाण में शेख हो? जी हाँ। अच्छा, मतिलबु हे दुकान पंहिंजो आहे? जी जी, दुकान मुंहिंजो भाऊ लाड़काणे जो, असां राणीपुर। अच्छा, हिन भाऊ खां भला थोरो आवाज़ इहो गुनगुनाईंदे? हाँ बाक़ाइदा? बिल्कुल बाक़ाइदा गुनगुनाईंदो। हाँ दोस्तों, हे तव्हां बि ॿुधो, तव्हां सां गॾु शेयर था कयूं। नालो छा अथई दा? अमान अली शेख। अमान को ॿुधूं था। 1 2 3 वाह बिस्मिल्लाह। अपनी आँखों में छुपा रखे हैं जुगनू मैंने, अपनी पलकों पे सजा रखे हैं आंसू मैंने। मेरी आँखों को भी बरसात का मौका दे दे, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह। आज की रात मेरा दर्द मोहब्बत सुन ले, कब कपाते हुए होठों की शिकायत सुन ले। आज इज़हार ख्यालात का मौका दे दे, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह। वाह यार वाह, सुना तो जो हकीकत ॿुधाए, गलो वाह जो कमाल जो आहे। पोइ तूं कमु भला कीअं थो करे? ट्राई कई अथई? हाँ जी जी। सिंगरनि में ट्राई कई अथई? गाना वाना के एल्बम? हाँ, कहिड़े नाले सां? अमान अली शेख। अमान अली शेख। तव्हां पाण किथां जा? मां सर लाड़काणे। कंहिं चैनल ते? सन टीवी ते? केटीएन ते? सन टीवी ते कयो। हाँ, मॉर्निंग शो में? मॉर्निंग शो में ना। गुड मॉर्निंग सिंध सलाम सलाम सिंध। इरशाद जागरानी अट? जी। पोइ इरशाद खे चऊं भला वरी वेंदेसि या? जबरदस्त। हाँ हिनखे पाण चए थो मूंखे को प्रमोट करे, आवाज़ु ॾाढो सुठो आहे छोकिरे जो, ऐं बेसिकली थोरो माना फाइनेंशियल जो प्रॉब्लम आहिनि। ख़ैर आहे, माण्हू महिनत कंदो अॻिते वधी वेंदो, पर हिनखे माना हिकिड़ी माना लिंक खपे, लिंक जो प्रॉब्लम आहे। त माना लिंक सम्झ मिली वियसि। हाणे एतिरो आहे जो एतिरो करे था सघूं। सन टीवी ते तोखे मॉर्निंग शो में इरशाद वटि विहारियूं था, छो जो सन टीवी जेको आहे न उहो बि चाहींदो आहे त नओं टैलेंट अचे। सही आहे न? पोइ हाणे इहो पंहिंजो नंबर मूंखे तूं ॾेई छॾ, त मां कॉल तोखे थो करायां। ईअं सही? इरशाद को थो कॉल करायां। सही आहे भाउ? महिरबानी भाउ, थैंक यू। दोस्तों असीं हींअर आया आहियूं गाॾी खे वॉश कराइण। मिनसा बि मूंसां गॾु आहे। मिनसा पाण छो आया आहियूं? गाड़ी सर्विस करांगे। छा? गाड़ी सर्विस करांगे। गाॾी सर्विस कराइण आया आहियूं। गाॾी साम्हूं बीठी आहे। अच भला मां तोखे शइ वठी ॾियां। हलिया शोरूम ते आया आहियूं। मिनसा बि गॾु आहे। चढ़िया कहिड़ा हाल दीवा? ख़ुशि आहे? गर्मी त नथी थिए? न न, हिन महिल मौसम थधो लॻो पियो आहे शाम जो, हवा लॻे पई आहे। रेडी आहे न? हाँ हलो सही आहे, ठीकु आहे, ओके भाउ। दोस्तों असां वटि असलम भुट्टो, एजाज़ बुढ़ो, मुनीर मर बि वेठल आहे, ऐं हेॾा हे चांडियो बि वेठल आहे। हाणे बहस हले पियो त पाकिस्तानी जेको लाइसेंस आहे उनजी वैल्यू ॿाहिरि मुल्कनि में न आहे, इवन दुबई में बि न आहे। मतिलबु हितां हितां इंटरनेशनल लाइसेंस ठहियल बि हूंदो त उते उनजी वैल्यू न आहे। उते साॻियो ई वरी उहो शुरू खां उते क्लासिस वठंदो ऐं प्रोसेस जीअं थींदो आहे उअं ई ॾींदो। अब मुनीर महर चए थो त ईअं न आहे। अदा मुंहिंजा व्यूज़ इहे आहिनि त पाण पाकिस्तान जो पहिरियों नेशनल लाइसेंस हुजे, ड्राइविंग लाइसेंस, उन खां पोइ इंटरनेशनल ड्राइविंग लाइसेंस तव्हां जॾहिं घरायो था हितां, त उहो दुनिया जे कुझु मुल्कनि में एक्सेप्टेबल आहे ऐं कुझु मुल्कनि में क़ाबिल क़बूल न आहे। त उनजे लाइ इहो आहे त पर जेकॾहिं उहो माण्हू उन मुल्क में वञे थो त उन ड्राइविंग लाइसेंस ते टूरिस्ट वीज़ा ते उते कुझु महीना कुझु ॾींहंनि जे लाइ रेंट कार वठी करे उन लाइसेंस ते गाॾी हलाए सघे थो। उनजी परमिशन चए थो हलाए सघे थो। दुनिया जे हर मुल्क जो ड्राइविंग जो पंहिंजो हिकिड़ो कानून आहे, ठीकु आहे, पर मोस्ट ऑफ दी कंट्रीज़ में UAE जो जेको ड्राइविंग लाइसेंस आहे उहो क़ाबिल क़बूल आहे। इवन
यूके में मुंहिंजो पंहिंजो छोकिरो रहंदो आहे, ठीकु आहे, त जेकॾहिं उन जो दुबई जो बि ठहियलु हूंदो न त यूके में उहो क़ाबिल क़बूल आहे। यानी दुबई जे ड्राइविंग लाइसेंस जो एॾो वैल्यू आहे ऐं उन जा एॾा सख़्तु कानून आहिनि ऐं एॾी महांगी फीस आहे जेको माण्हू को आम माण्हू बर्दाश्त कोन करे सघे। ॿ दफ़ा छोकिरे मूं वारे अटैम्प्ट कयो, फेल थी वियो। पाकिस्तान आयो, हिते इंटरनेशनल ठारायईं, ॾाढो ख़ुशि थी वियो त मुंहिंजो ठही वियो। उते वञी जॾहिं शो कयईं त उन्हनि रिजेक्ट करे छॾियईं त असांखे पाकिस्तानी भले इंटरनेशनल हुजे असांखे क़ाबिल क़बूल न आहे, असांजे मुल्क जो पंहिंजो कानून आहे, तोखे दुबई जो ठाहिणो। यार पोइ माना असांजे पाकिस्तान जे हिन लाइसेंस जो पोइ माना बिल्कुलु बि वैल्यू न आहे। पाकिस्तान जे लाइसेंस जी ॻाल्हि न आहे, जिते जिते लेफ्ट हैंड ड्राइव आहे न उन्हनि खे इजाज़त आहे। अच्छा, इहा वैलिड ॻाल्हि थो करे यार, छो जो पाकिस्तान में राइट हैंड थियूं हलनि गाॾियूं, उन वजह सां इहा ॻाल्हि वैलिड आहे। दादा ही मूं वटि इंटरनेशनल ड्राइविंग परमिट आहे, इंटरनेशनल ड्राइविंग परमिट मूं वटि आहे ऐं मां वॾे वसूख सां चवां थो त हिन पाकिस्तानी आहे, ही पाकिस्तानी आहे पर हिन जी इंटरनेशनल परमिट आहे, हिन ते लिखियलु आहे इंटरनेशनल ड्राइविंग हे परमिट मथां लिखियलु आहे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान। हिन लाइसेंस जी वैल्यू पूरी दुनिया में आहे, पर कुझु मुल्क अहिड़ा आहिनि जेके क़ाबिल क़बूल उते न आहे, पर उहे ई चवंदा आहिनि त हे ई लाइसेंस तव्हां वटि आहे, त हिन जे करे असां तव्हांखे फैसिलिटेट इहो कयूं था त बिलफर्ज़ तव्हांजा जेकॾहिं 40 क्लासिस आहिनि टेस्ट जा त उहे 20 क्लास थी वेंदा ऐं जेका फीस आहे तव्हांजी उन फीस में बि फ्लैक्सीबल कंदा आहिनि। जेकॾहिं माण्हू खे वाक़ई ड्राइविंग अचे थी, पर हाणे जेकॾहिं कंहिं टेक्निकल मसइले जे करे उहो फेल थो थी वञे ऐं उन्हनि जे साम्हूं गाॾी सही ड्राइव नथो करे त पोइ हिन ड्राइविंग लाइसेंस जी कंहिं बि शइ जी का वैल्यू न आहे। वैल्यू न आहे। दोस्तो ही हमरा ॾिसी छॾियो एजाज़ बुढ़ो साहब, न हिन जो शनाख्ती कार्ड वैलिड आहे, न हिन जो पासपोर्ट वैलिड आहे, न हिन जो कोविड उहा इंजेक्शन लॻल आहे, न हिन जी का टेस्ट थियल आहे। सम्झ में ॻाल्हि नथी चए, चए थो मां बाकू हलंदुसि, ईअं कीअं हलंदे भाउ तूं बाकू, पाण वैलिड आहे, तूं वैलिड ई कोन्हे। दोस्तो असीं कोशिशि कयूं पिया त बाकू जो ट्रिप लॻायूं, जंहिंमें मुनीर मार कल्ह अप्लाई कयो, मुनीर मार कल्ह अप्लाई कयो। अबा छा थियो, अची वई वीज़ा? दादा मां 2 ॾींहं पहिरियां बाकू जो वीज़ा जेको आहे मूं अप्लाई कयो हुयो ऐं अॼु अलहमदुलिल्लाह मुंहिंजो ऑनलाइन बाकू जो वीज़ा अची वियो आहे अज़रबैजान जो। ऐं इमरान चांडियो ऐं असांजा हे सभु दोस्त ऐं अदा असलम भुट्टो साहब सभु तयारु वेठा आहिनि त भई असां बि गॾु हलंदासीं। कट पर बि गॾु आहे, कट पर बि गॾु आहे, असां हिकिड़ो ग्रुप ठाहियूं था ऐं जेके दोस्त इंट्रस्टेड आहिनि उहे राब्तो करनि त जीअं सुठो ग्रुप ठही सघे। ग्रुप में वॾो फ़ाइदो आहे, हीअ सीज़न आहे, अज़रबैजान हिकिड़ो थधो मुल्क आहे ऐं यूरोपियन सिस्टम आहे उते बाकू जे लाइ ऐं घटि ख़र्चे में सुठो टूर थी सघे थो ऐं तव्हांखे विदिन 3 डेज़ घर वेठे तव्हांजो वीज़ा बि अची सघे थो। ऐं दोस्तो मां तव्हांजी करेंसी जो रेट ॿुधायां त पाकिस्तानी 114 रुपया ऐं उन्हनि जो जेको मनाद आहे उहो हिकु मनाद ऐं पाकिस्तानी 114 रुपया। साईं थोरो मथे हूंदो, डॉलर केतिरो चढ़ियो आहे अॼु? अरे थी वियो कसम सां यार, तूं अप्लाई न कयो न? 195 न सुभाणे चढ़ंदो, मां तव्हांखे चयुमि न थोरी देरि पहिरियां सुभाणे। अॼु 195 आहे, 195 रुपया 50 पैसा डॉलर आहे। सुभाणे इनशाला वठी था छॾियूं। 195 जे हिसाब सां असांखे डॉलर वठणु घुरिजे। असां लाज़मी वठो। मुंहिंजे ख़्याल सां जेकॾहिं तव्हां वटि पैसा आहिनि, एक्स्ट्रा पैसा आहिनि त डॉलर्स वठी करे रखी छॾियो, ॾुखे वक़्त में कमु ईंदा। इहो डॉलर मथे ई वेंदो, हाणे घटि कोन थींदो। जेके माण्हू चवनि था हाणे 180 ते ईंदो, 170 ते ईंदो, नामुमकिन आहे। असांजे मुल्क में डॉलर हमेशह वधंदो ई रहंदो आहे। इहो जेकॾहिं 200 ते पहुचो, 250 ते पहुतो त इहो तव्हांखे फ़ाइदो ई थींदो जेकॾहिं तव्हां वटि पैसा आहिनि त। वधीक सीनियर माण्हू ॾिसंदो भाउ डॉलर वठणु खपे न वठणु खपे? भुट्टा साहब वठूं न सवाइ न, ॾिसो न 1 2 3 4 माण्हू चवंदा त डॉलर वठूं। चांडे खे इन शइ जी ख़बर आहे, चांडा डॉलर वठूं या पैसा रुपया वठूं? हा डॉलर सही आहिनि। अॼु सुहिणो थो लॻे सभा। हा वाह दोस्तो, हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका तव्हां सां शेयर करणी आहे। कल्ह मूं वटि कॉल आयूं आहिनि तक़रीबन, ओ हीअ ॾिसो था हिन नंबर ते, रेड वारे नंबर ते, 1 2 3 वारे नंबर ते 2 कॉलियूं मिस कॉलियूं थियूं, 3 कॉल मथी मां हीअ अटेंड कई आहे। हीअ हिन हमरा सां ॻाल्हायो, लाहौर जो हिकिड़ो माण्हू हुयो ऐं मतिलबु मूंखे चयईं त भाउ मां बैलेंस पियो करायां, ग़लती सां तव्हां ॾे अची विया आहिनि 400 जो बैलेंस, सो बराए महिरबानी जेकॾहिं थी सघे त मूंखे 400 रुपया तव्हां ईज़ी पैसा कयो। मां चयो मां चेक थो करे वठां, जेकॾहिं अची वियो त मां बिल्कुलु तव्हांखे मोकिलियां थो। ऐं पोइ वरी मूं चेक कयो, चेक वियुमि, मैसेज में वियुमि ऐं मैसेज में वञी जॾहिं मां पंहिंजो बैलेंस चेक कयुमि त
वाकई मूंॾे मतिलबु 400 रुपया हुन जा आयल हुआ। मां तव्हांखे ॾेखारींदो शेयर कयां थो। हे ॾिसो दोस्तो, हिन मैसेज में 400 काॾे आहे, हे 400 रुपया लिखिया पिया आहिनि। डियर कस्टमर, योर अकाउंट हैज़ बिन क्रेडिटेड विद 400 अमाउंट, थैंक यू। ठीकु आहे, मां ॾिठो 400 रुपया। वरी मूं कॉल कई, मुंहिंजो छो त यू जो पैकेज जो मां कॉल कई त वरी कॉल बि वञे पई जैज़ नंबर ते। वरी मां हिन जो बैलेंस चेक कयो, मां चयो बैलेंस त चेक कयां वाकई पैसा आहिनि या न आहिनि। पोइ मां बैलेंस चेक कयो त बैलेंस में लिखिजी आयो ही काॾियो RS 300 रुपया 38 घटि पैसा, शायदि ॿी टैक्स कटी हूंदी, इहो बि हुयो। हाणे तव्हां खां इहा रहनुमाई खपे दोस्तो त छा मां हिन खे 400 रुपया ईज़ी कयां या न कयां। ॻाल्हाइण में हू इख़लाक़ ऐं सुठो माण्हू पियो लॻे। दोस्त जल्दी सां कमेंट कनि ताकी पोइ मां हुन ते अमल कयां। थैंक यू, महिरबानी भाउ। दोस्तो, ही माण्हुनि एहतजाज कयो आहे राबिया सिटी जे ॿाहिरें रोड ते। एहतजाज इन लाइ आहे त राबिया सिटी में लाइट जेका आहे उहे KEC वारा घटि था ॾियनि ऐं 3-3, 4-4 कलाक बंदि था करे छॾनि। ॾींहं में 6-6, 7-7 कलाक लाइट कोन्हे, राति जो 2 बजे बंदि था कनि, 4 बजे थी लाइट अचे। इन जे करे एहतजाज आहे ऐं इनशाला ॻाल्हियूं सही थी वेंदियूं। फ़िलहालु ही रोड जेको आहे ब्लॉक करे छॾियो आहे दोस्तनि, ऐं जेसि ताईं माना KEC जो को वॾो ऑफिसर इन्हनि सां नथो ॻाल्हाए तेसि ताईं ही रोड तां न वेंदा। ही ॾिसो तव्हां, मतिलबु हे पासो सॼो रोड जो ख़ाली आहे, का गाॾी हितां वञे नथी। बाक़ी हुन पासे ॾाढो ॾिसो सभु गाॾियूं अचनि थियूं पर ब्लॉक थी वियो आहे। हो पासो बि रोड जो ब्लॉक आहे ऐं माण्हू साम्हूं बीठल आहिनि, पर हाल हे पासो त बिल्कुलु नथो हले। दोस्तो, मिनसा ऐं चुचू विढ़नि था, सब सुनवाऊंगी ना, मारी दई मां इनके गाना अच ॾिसां, अचेसि वेझो ख़बर त ॾेई। हाणे वॾो थियो थी, बच्चो न ठही वई। अड़े असांजे कैमरा ते अची वियो आहे चुचू, असांजी कैमरा ते अची वियो आहे। मिनसा खां डिॼी वियो आहे लॻे थो। मिनसा डिॼी वियो है न। दोस्तो, हे ॾिसो चुचू असांजे कैमरा ते अची वियो आहे। दोस्तो, जेकॾहिं असांजी वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कजो, शेयर कजो ऐं सब्सक्राइब कजो। एंड में छा चवंदी मिनसा? तेसि ताईं कयूं था।